दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। कल जेका मूं अपडेट ॾिनी हुई उन जे मुताबिक़ अॼु हिकु बहितरीनु तव्हांखे अपडेट बि ॾींदुसि वीरन जी वसी जे हवाले सां। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, कल्ह मां जेका अपडेट ॾिनी हुई उन में मां इहो चयो हुयो त जेको ज़ेर ज़िंदगी ड्रामो हुयो आज़म मेंगल जे करे कामयाबु थियो हुयो। काफ़ी दोस्तनि अची कमेंट कया त बाबा उहे ओठो यानी उम्मीद अली कलवड़ जे करे ज़ेर ज़िंदगी कामयाबु थियो ऐं दोलाब बि। भला उन्हनि खे अॼु मां जवाबु ॾिनो थोरो वरजाए करे। दोस्तों मां मञा थो उम्मीद अली कलवड़ हिकु बहितरीनु आर्टिस्ट आहे, वॾो अदाकार आहे। उन जी पंहिंजी कारकर्दगी ज़बरदस्त हुई ज़ेर ज़िंदगी में बि, दोलाब में बि। बहरहाल आज़म मेंगल जेको रबन ऐं राणी जो किरदारु हुयो उन ज़ेर ज़िंदगी ड्रामे खे वधीक फेमस कयो हुयो। तव्हांखे यादि हूंदो उन्हनि जी कॉमेडी वॾो फेमस कयो हो ज़ेर ज़िंदगी ड्रामे खे। ऐं दोलाब में कामरेड जो किरदारु जेको अदा कयो मंसूर खान जो, जंहिं आज़म मेंगल इहो किरदारु ॾाढो सराहियो वियो दोलाब ड्रामे में। बाक़ी उम्मीद अली कलवड़ जो किरदारु बि सुठो हुयो, तमामु तॾहिं कामयाबु थिया। पर आज़म मेंगल जो वॾो हथु हुयो ऐं रिमशा शहज़ादी जो बि ज़ेर ज़िंदगी में वॾो हथु हुयो ड्रामे जो, जंहिंजे करे हू ड्रामो फेमस थी वियो। काफ़ी दोस्तनि लिखियो अथनि जो सीज़न 2 ठाहियो वञे, पर सीज़न 2 कोन ठहंदो दोस्तों, नए नाले सां ड्रामो पंहिंजा वेरी ईंदो।